والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين. أما بعد، فقال الله تعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله من الشيطان الرجيم، بسم الله الرحمن الرحيم. وإن طائفتان من المؤمنين اقتتلوا فأصلحوا بينهما. सूरह हुजरात जो तर्जुमा तफसीर पढ़ूंगा, जो आयत नंबर 9 आहे। अल्लाह रब्बुल आलमीन हिन आयत में सुलह जो तज़किरो कयो। ब मुसलमान भाइर, ब मुसलमान गिरोह या टोला जेकॾहिं पाण में विड़ी था पवनि, फरमायो उन्हनि जे विच में सुलह कराए। वइन ताइफ़तान मिनल मुमिनीन इक़्ततलू, जेकॾहिं मुसलमाननि जा ॿ टोला पाण में क़िताल करे विड़ी पवनि, फरमायो फ़अस्लिहू बैनहुमा, उन्हनि ॿिन्ही जे विच में सुलह करण जी कोशिश कयो। सुलह छा आहे? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सही बुखारी जे अंदर अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर पई इन अहलल क़ुबा इक़्ततलू हत्ता तवामू बिल हिजारत। क़ुबा वारा, जिते मस्जिद क़ुबा हिन वक़्तु क़ाइमु आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे ख़बर पई त अहले क़ुबा वारा हिक ॿिए सां विड़ी पिया। इहा हिकिड़ी फितरी शइ आहे, इंसान आहे, तज़ाद हिक ॿिए सां थी पवंदो आहे, इख़्तिलाफ़ थी पवंदो आहे कंहिं न कंहिं बुनियाद ते, पर उनखे माण्हू बरक़रार न रखे। मसइलो इहो आहे, इख़्तिलाफ़ थी वञे उनखे ख़तमु करण जी कोशिशि कयो, उनखे सुलह करण जी कोशिशि कयो। बरक़रार रखणु वधीक फितने ऐं फ़साद जो बाइस थींदो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे ख़बर पई त क़ुबा वारा पाण में विड़ी पिया आहिनि। हत्ता तवामू बिल हिजारत, एसी ताईं जो हिक ॿिए खे पथर आया। उहो ई असांजो मसइलो, हिक ॿिए खे पथर आहियूं, फिलाण टीर मटी जेके असांजे मुआशिरे में मसइला आहिनि, इहे साॻिया मसइला पैदा थियनि। पर उन्हनि सभिनी मसइलनि जो हल शरीयत में मौजूदु आहे। अल्लाह जे क़ुरान में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जे अंदर त तव्हां उन्हनि खे तूल न ॾियो, ड्रेग न ॾियो, मसइलनि खे ख़तमु करण जी कोशिशि कयो। फ़उख़बिर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिज़ालिक, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इन मामले जी ख़बर ॾिनी वई। फ़क़ाल इज़हबू बिना नुस्लिहु बैनहुम, मूंखे वठी हलो उन्हनि जी तरफ़, क़ुबा वारनि जी तरफ़, उन ॿिन्ही जे विच में मां सुलह करायां। इहा सही बुखारी जे अंदर रवायत। त अल्लाह रब्बुल आलमीन सिंपल तौर ते सादे अंदाज़ में फरमायो त जेकॾहिं मुसलमाननि जा ॿ गिरोह विड़ी था पवनि पाण में, त फ़अस्लिहू बैनहुमा, उन्हनि जे विच में फ़ौरन सुलह कराए। फ़ौरन जो तर्जुमो मां छो थो कयां? अरबी ग्रामर जे अंदर फ़ा जेका आहे न, फ़ा जिते बि फ़ा इस्तेमालु थिए, फ़ा चवंदा आहिनि लिताक़ीब, ताक़ीब जे लाइ। मतिलबु छा आहे? झगड़ो थी पियो, फ़अस्लिहू, पोइ फ़ौरन सुलह कराए, ताक़ीब जे लाइ। झगड़े खां बाद में, हिन कम खां बाद में फ़ौरन हे कमु कयो। उन जे लाइ अरबी ग्रामर में छा इस्तेमालु थींदो आहे? फ़ा इस्तेमालु थींदो आहे। हिते बि अल्लाह रब्बुल आलमीन फ़अस्लिहू, पोइ उन्हनि जे विच में सुलह करायो। हालांकि अरबी लफ़्ज़ असल छा आहे? असलह, इस्लाह करणु। अल्लाह रब्बुल आलमीन हिते फ़ा इस्तेमालु कयो इहो ॿुधाइण जे लाइ त उन्हनि जे विच में फ़ौरन सुलह करणी आहे, मसइले खे ड्रेग न ॾियणु। फरमायो फ़इन बग़त इहदाहुमा अलल उख़रा, हाणे जॾहिं ॿिन्ही जे विच में हिकिड़ो ॿिए जे मथां सरकशी करे थो, हिकिड़ो टोलो आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ी मुसलमान आहे ॿिए मुसलमान जे मथां ज़्यादती करे थो, फरमायो फ़क़ातिलु लती तबग़ी, त तव्हां उन सां विड़ो जेको ज़्यादती करे थो। इहो न ॾिसो कि असांजे मुआशिरे में चाहे ज़ुल्म करे, ज़्यादती करे, मुंहिंजी क़ौम वारो आहे, बसि मूंखे हुनजो साथ ॾियणो। इहा इस्लाम जे ख़िलाफ़ आहे। मसइलो इहो आहे त जेको ज़्यादती थो करे, चाहे मुंहिंजी क़ौम वारो आहे, चाहे मुंहिंजे पाड़े वारो आहे, चाहे मुंहिंजे शहर वारो आहे, चाहे न आहे, ज़्यादती थो करे त उन सां विड़ो आहे। हत्ता तफ़ीअ इला अम्रिल्लाह, एसी ताईं जो अल्लाह जे अमर ते राज़ी थिए, इन फ़ैसिले करण ते अल्लाह जे रब्बुल आलमीन जेके अहकामात जारी कया आहिनि उन्हनि जे विच में अची करे राज़ी थिए। फरमाए फ़इन फ़ात, जेकॾहिं हू बि गिरोह राज़ी थी वञे थो, वापसि मोटी अचे थो, पंहिंजी बग़ावत खां, पंहिंजी सरकशी खां वापसि थिए थो, फरमाए फ़अस्लिहू बैनहुमा, पोइ वरी ॿीहर सुलह कराए। मतिलबु बार बार अल्लाह रब्बुल आलमीन छा थो फरमाए? फ़अस्लिहू, सुलह कयो हिक ॿिए जे विच में, बैनहुमा बिल अदल, लेकिन सुलह जी बि कीअं हुजे? बिल अदल, अदल सां, ऐं अदल वाक़सितू, ऐं फरमायो उन्हनि जे विच में इंसाफ़ कयो। इन अल्लाह, बेशक अल्लाह रब्बुल आलमीन युहिब्बुल मुक़सितीन, इंसाफ़ करण वारनि सां मोहब्बत कंदो आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिते हदीस, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल मुक़सितून इंदल्लाहि यौमल क़ियामति अला मनाबिर मिन नूरिन अन यमीनिल अर्श अल्लज़ीना यअदिलून फ़ी हुक्मिहिम व अहालीहिम व मा वालू।
फरमायो जेके दुनिया में इंसाफ करण वारा आहिनि क़यामत वारे ॾींहुं रहमान जे सॼे पासे नूर जे मिंबरनि ते वेठल हूंदा। रहमान जे सॼे पासे अल्लाह रब्बुल आलमीन जे सॼे पासे नूर जा मिंबर, नूर जे मिंबरनि ते इहे जेके दुनिया में इंसाफ कनि था इहे माण्हू वेठल हूंदा। कहिड़ा आहिनि? फरमायो अल्लज़ीन, उहे माण्हू यअदिलून फी हुक्मिहिम, जेके पंहिंजे फ़ैसिलनि में इंसाफ कनि था। व अहालीहिम, पंहिंजे अहल अयाल जे विच में इंसाफ कनि था। वमा वालू, ऐं पंहिंजे मातहत मुलाज़िमनि जे विच में, उन दौर में ग़ुलाम हुया, हाणे अॼुकल्ह दौर में मातहत मुलाज़िमनि जे विच में इंसाफ कनि था। फरमायो इहे माण्हू क़यामत वारे ॾींहुं रहमान जे सॼे पासे नूर जे मिंबरनि ते वेठल हूंदा। सुलह करणु अहिड़ी शइ आहे, असां वटि छा थींदो आहे जो जॾहिं ॿिनि जे विच में इख़्तिलाफ़ थी पवंदो आहे त टियों वरी अञा अलाह न करे हुनखे उभारण जी कोशिशि कंदो आहे त भाउ हुन जूं ॻाल्हियूं वञी करे हुन चई आहे चाहे न चई आहे हुनखे वञी करे ॿुधाईंदो, छो त इख़्तिलाफ़ आहे न। ऐं मुंहिंजो जंहिंसां इख़्तिलाफ़ थी पए हुनजे बारे में जेका बि ॻाल्हि ख़बर मूंखे ॿियो को टियों अची ॿुधाए, मां हुनजी तस्दीक़ करे वेंदुमि। कन जा कचा न थियो, इहे कन जो कचो थियणु आहे। जीअं असां पोयों पढ़ियोसीं त अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो इन जाकुम फासिकुम बिनबइन फतबय्यनु, कोई फासिक माण्हू तव्हां वटि ख़बर खणी अचे त ख़बर जी तहक़ीक़ कराए इहा ख़बर सची आहे या न आहे। सुलह करणु छा आहे? इस्लाम छा थो चवे? कूड़ ॻाल्हाइणु इस्लाम में हराम आहे। हिन में बराए त न आहे, कंहिंजो इख़्तिलाफ़ त न आहे न, कोई चए त कूड़ जाइज़ आहे, कूड़ ॻाल्हाइणु हराम आहे। पर शरीयत टिनि जॻहुनि ते कूड़ ॻाल्हाइण जी इजाज़त ॾिनी। शरीयत टिनि जॻहुनि ते कूड़ ॻाल्हाइण जी इजाज़त ॾिनी आहे। जेकॾहिं तव्हां उते ग़लति बयान बि कयो था, कमु ठहे थो त ठाहियोसि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ला यहिल्लुल कज़िबु इल्ला फी सलासिन, कूड़ ॻाल्हाइण न आहे जाइज़ मगर टिनि जॻहुनि ते। किज़्बु रजुलि इम्रअतहु लियुर्दिहा, इंसान पंहिंजी घरवारीअ सां कूड़ ॻाल्हाए त हुनखे राज़ी करे, भारी सही ठही आहे चाहे न ठही आहे, पर ॾाढी भली ठही आहे, या हुनखे चए भाउ ख़ूबसूरत लॻे थी चाहे नथी लॻे, तॾहिं बि हुनजी तारीफ़ करे। घरेलू अनपढ़ खे ठाहिण जे लाइ शरीयत जी इजाज़त ॾिनी त किज़्बु रजुलि इम्रअतहु लियुर्दिहा, इंसान पंहिंजी घरवारीअ सां कूड़ ॻाल्हाए त हुनखे राज़ी करे, इहो कूड़ जाइज़ आहे। ऐं फरमायो वल किज़्बु फिल हर्ब, ऐं उहो कूड़ जेको जंग में ॻाल्हाए वञे। इस्लाम ऐं कुफ्र जी जंग आहे। अल हर्ब ख़ुदअत, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंग धोखेबाज़ी जो नालो, हिक ॿिए खे धोखो ॾेई सघो था। इस्लाम ऐं कुफ्र जी जंग में हाणे तव्हां काफ़िरनि खे पंहिंजी प्लानिंग ते नथा ॿुधाए सघो न, उन्हनि सां तव्हां पंहिंजी प्लानिंग खे लिकायो ऐं पंहिंजूं ख़बरूं उन्हनि खे न ॿुधायो, उन्हनि सां कूड़ ॻाल्हायो, इहो बि जाइज़ आहे। फरमायो वसुल्ह बैन अन्नास, ऐं टियों कूड़ उहो जाइज़ आहे जो ॿिनि विच मुस्लमाननि जे विच में सुलह कराए। वरी हुननि जो पाण में इख़्तिलाफ़ थी पियो आहे, अबा हुन सां मिली करे अबा तुंहिंजे बारे में त पॉज़िटिव ॻाल्हियूं पियो करे, सुठो पियो चवे, मां त वठाइणो चाहियां थो, मां त इख़्तिलाफ़ ख़तमु करणो चाहियां थो, हो त ईअं पियो चवे, तूं छा थो चवे? हाणे आहिस्ता आहिस्ता हिक ॿिए जे दिलनि में नरमी पैदा थींदी, अल्लाह रब्बुल आलमीन सुलह जेको आहे थी वेंदी। त फरमाए इन अल्लाह युहिब्बुल मुक़्सितीन, अल्लाह रब्बुल आलमीन इंसाफ़ करण वारनि सां मोहबत कंदो आहे। इन्नमल मुमिनून इख़्वतुन, फरमायो बेशक मोमिन पाण में भाइर आहिनि। फ़ास्लिहू बैन अख़वैकुम, वरी अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो पोइ सुलह करायो ॿिनि भाइरनि जे विच में, पंहिंजे भाइर मोमिननि जे विच में सुलह करायो, सुलह कयो, इख़्तिलाफ़ खे ख़तमु कयो। फरमायो वत्तक़ुल्लाह, ऐं अल्लाह खां टॾी वञो, लअल्लकुम तुरहमून, शायद अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांजे मथां रहम करे विझे। अल्लाह रब्बुल आलमीन दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान और हदीस के समझण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाह